जस्टिस अकील अहमद अब्बासी, जस्टिस शहजाद अहमद खान, जस्टिस शाहिद बिलाल हसन सुप्रीम कोर्ट जे जज तौर कसम खणी वरितो। सुप्रीम कोर्ट में हलबरदारी तकरीब में चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जजिस के कसम खणायो। जुडिशियल कमीशन टिनी जजन जे सुप्रीम कोर्ट में मुक़ररी जी मंजूरी ॾिनी हुई। जस्टिस शुजात अली खान लाहौर हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस जो कसम खणी वरितो। गवर्नर पंजाब सरदार सलीम हलबरदारी तकरीब में जस्टिस शुजात अली खान के कसम खणायो। जस्टिस मोहम्मद शफी सिंध हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस तौर अॼु कसम खणंदो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु तलब करे वरितो। इजलास में 11 नुकाती एजेंडा ते वीचारियो वेंदो। इजलास में नेशनल एक्शन प्लान जी एपेक्स कमेटी जे फ़ैसिलनि जी मंजूरी ॾिनी वेंदी। अज़म इस्तेकाम सां मुल्क जे मुआशी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ मजमूई तौर ते महफ़ूज़ माहौल यकीनी बणाए सघिबो। ऑपरेशन अज़म इस्तेकाम खे ग़लति सम्झो पियो वञे। हिन वक़्तु मुल्क में अहिड़ो को नोगो एरिया नाहे कंहिं अहिड़ी फ़ौज ऑपरेशन ते ग़ौर न पियो कयो वञे जिथे लड़पलाण जी ज़रूरत पवे। सियासी जमायतुनि तरफ़ां रद्द अमल खां पोइ वज़ीर आज़म ऑफिस जो ऑपरेशन अज़म इस्तेकाम ते वज़ाहती बयान। 1901 ॾींहुं लंडन जी जेल में क़ैद काटींदड़ विकी लेक्स जी पाणी जोलिन एसेंज खे आज़ादी मिली वई। बरतानिया खां रवानो थी वियो। अमेरिकी इंसाफ़ वारी खाते सां डील तहत अदालत में पेश थी पाण ते मड़ियल इल्ज़ामनि खे तस्लीम कंदो। जोलिन एसेंज आज़ादी एवज़ ॾोह जे एतिराफ़ ते राज़पो ज़ाहिर कयो आहे। जूंगल भरिसां ॻोठ गोसबख्श बंगलाणी में कारियां जे तकरार तां थियल छेड़े जो ज़ख़्मी ॻोठाणो फ़ौत। ज़ख़्मी रज़ा मोहम्मद बंगलाणी लाड़काने अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दमदणीअ हवाले करे छॾियो। आई घोटकी में मीरानी बाईपास ते मुबैना पुलिस मुक़ाबलो फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियल जवाबदार आदिल कुरबासी अफसर अली मलिक खे पिस्टल ऐं फुर्तियल लैपटॉप हथ कयो वियो आहे।